लिअहलिही वस्सलातु लिअहलिहा अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ना व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। अल्हम्दुलिल्लाह अज इंतहाई अजीम शान दिहाड़ो अज का पूरा 50 साल पहिरियां इहो ई साॻियो ई 7 सितंबर जो दिहाड़ो 1974 ॾींहुं बि छंछर जो पूरा 50 साल अल्लाह जे फज़लो करम सां जेका नबी पाक साहिब औलाद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खत्म नबूवत जे मथा दाड़े हणण जी तकरीबन 100 साल कबल साजिश थी हुई। मिर्जा गुलाम कादियानी जी सूरत में ऐं वो सिलसिलो उन जे मरण ताईं खत्म न थियो बल्कि यो सिलसिलो जारी सारी रहो ताजो ये वतन अजीज पाकिस्तान मार्ज़े वजूद में अची वयो। तदे भी उन जा कारिंदा चौधरी ज़फरुल्लाह जी सूरत में कई मेन किलिदी कुर्सिन जे मथा काबिज थी करे हर वक्त खत्म नबूवत जे उन अकीदे जे मथा धाड़े हण जी कोशिश में रहा। खास तौर 1953 के अंदर यह तहरीक तहफ़ुज़ अक़ीदे ख़त्म नबूवत जी जॾहिं मुसलमाननि उथारी पंहिंजे उरूज ते ही त लाहौर जो माल रोड इन जो गवाह हुआ। उन वक़्त फौज जे वॾे कुर्सियुनि जे मथा कादियानियुनि जा कारिंदा हुया जिन हिक ई हमले में 53 जे उन सन में उन साल में हिक ही हमले के अंदर 10,000 उस शाकाने मुस्तफा रसूलुल्लाह जे खत्म नबूवत जे लाए निकतल उन्हनि के सभिनी के मौत जी घाट उतारे छड़ियो। पर मुसलमानों ने जहां इन तहरीक का खामोश न रहा आजो अल्लामा अब्दुल सत्तार खान नियाजी रहमतुल्लाहि अलैह उन तहरीक के अंदर सजाए मौत अची वई। उन जा तारीखी बा जुमला मां के आवाज आजो अर्ज कदम छो जो इहे असा जा अकाबिरीन अहले सुन्नत जा असा जे सिरन जा ताज हैं नहीं असा जो इहे गुरूर ऐं फखर हैं असा जी माजी चाहे रसूलुल्लाह जे सहाबा जे दौर का अहले बैत जे दौर जी हुजे चाहे अकाबिरीन उम्मत जे दौर जी हमेशा सुनहरी रोशन ताबिंदा रही असा जा असलाफ कदे भी चुरन में लिखी करे ऐं कम कोन कयो सरे आम रसूलुल्लाह जी नामूस की हिफाजत अकीदे खत्म नबूवत की हिफाजत कई है ताजो उनके सदाए मौत अची वई। अल्लामा आज़म सत्तार खान नियाजी 7 दिहाड़न का बाद में जने उनके रिहाई मिली के सहाफी सवाल कयो नियाजी साहब तव्हां जेल में हुयो जने जेल में पयो अवहां जो वजन अवहां जो पुत घट हो जेल में पढ़ का बाद में अवहां थुला भी थे वजन वारा भी थी वो छा माजरो पांजा तारीखी लफ्ज पान फरमान मां को डोह करे जेल में न में रसूलुल्लाह जी खत्म नबूवत की हिफाजत करे जेल में हुयो। ओ अल्लामा अब्दुल सत्तार खान नियाजी उन का बाद में 1974 के अंदर इहा ॿीहर जॾहिं खत्म नबूवत जे मथा हमलो थियो त मुखा कबल साईं सैयद मुहम्मद हसन शाह साहब बुधायो अकाबिरीन उम्मत मझा अल्लामा शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह अल्लामा सैयद महमूद अहमद रिजवी रहमतुल्लाह अलैह अल्लामा अब्दुल मुस्तफा अल अजहरी पाकिस्तान असेंबली जे अंदर एमएनए होया इन करारदाद उदे दाखिल कराई। अल्लामा शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैह भुट्टे साहब जा लफ्ज शाह नूरानी साहब
ये पार्लियामेंट आ इन जे अंदर है मौलवी जा मसला ता खणी आयो पार्लियामेंट के अंदर मौलवी जा मसला ए फतवा जा मसला ए बहस मुबाहिसा त नूरानी साहब रहमतुल्लाह अलैह भुट्टे साहब के ये लफ्ज फरमाया ए जुल्फकार भुट्टा साहब आप बताएं आप वजीर आजम पाकिस्तान हो अगर आपकी कुर्सी पर कोई कब्जा करे आप क्या कहेंगे आप उसे हटाएंगे अगर वो जत्था तैयार करें तो आप उसके ऊपर बगावत का मुकदमा तैयार करेंगे जब एक आप वजीर आजम की कुर्सी पर अगर कोई कब्जा करे और जत्था तैयार करे तो वो बागी है और उस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खत्म नबूवत पर कोई दगा डाले तो उससे बड़ा मुजरिम कौन हो सकता है 13 ॾींहं डिबेट हलियो 3 महीना ए पाकिस्तान जी सरज़मीन जून जुलाई अगस्त 3 महीना पूरा मुसलमाना ने पाकिस्तान जे मथा तंग थी चुकी हुई भली पीपुल्स पार्टी जी हुकूमत उन जे अंदर कादियाने जो एतरो जोर जेको सिर्फ अखबार खत्म नबूवत जो लफ्ज छापे भी अखबार बंद 144 कलम नाफिज कोई भी ताजदार खत्म नबूवत जो नारो हणे उनके जेल लाउड स्पीकर ते पाबंदियों जलसा जुलूसन ते पाबंदियों पर वो जी असांजो क़िबला अमीरुल मुजाहिदीन फरमाइंदो सितमगर आ हुनर आज़माए तू तीर आज़मा हम जिगर आज़माए इन जे लाए उन्हनि दिखारो भली तहां छा भी कयो पर असा खत्म नबूवत जे इन मुहाज जी हिफाजत करे दिखारींदासे अल्हम्दुलिल्लाह 13 ॾींहं मिर्ज़ा मलऊन नासिर जेको मिर्ज़ा गुलाम कादियानी जो पल वोटरो उनखे असेंबली में आणायो वियो ऐं हेॾा असांजा मुजाहिद हेॾा असांजा शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह जेको सिद्दीक अकबर जी औलाद क़िबला अमीरुल मुजाहिदीन फरमाइंदा असांजा उस्ताद फरमाइंदा त अल्लामा शाह अहमद नूरानी सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह जे आउठे मुबारक जे मथा कारो दाग हुयो आउठे जे हेठा कदम जे आउठे जे हेठा पुछो वियो छाहे त जेको सैयदना सिद्दीक अकबर जी औलाद में हर हिक जे आउठे जे हेठा दाग हुंदो आ उन नांग जे डंग वारो निशान जेको सिद्दीक अकबर के गारे सौर में रसूलुल्लाह जी हिफाजत कंदे लगो हुयो पो जने सिद्दीक अकबर खत्म नबूवत जी हिफाजत कई त इहो ही वरी सहरो सिद्दीक अकबर जी औलाद हजरत शाह अहमद नूरानी सिद्दीक रहमतुल्लाह अलैह के मिलियो 13 ॾींहं डिबेट थियो आखिरी ॾींहं में मौलाना शाह अहमद नूरानी फरमाना 180 सफ़न ते हु मिर्जा नासिर कुछ लिखी आयो को फैसलो का दस्तावेज तारीख लिखी आयो ऐं बयान करण वारो हो फरमाइन था त पूरे असेंबली जे अंदर काथे सुराख भी कौन हो पूरी असेंबली बिल्कुल एयर टाइट हुई असेंबली ऐसी वारो माहौल हो अचानक ही अञा हुन पेज खोलियो मिर्जा नासिर कादियानी जे पोटे त अचानक का शे गंदगी अची करे उन जे चेहरे जे मथा भी लगी उन पेज जे मथा भी एडी त बदबू ही जो सजी असेंबली बदबू सा भरजी वई ऐ सबिन नारे तकबीर लगाए ऐ इन शे जो यकीन कयो त इहो मिर्जाई ऐ उन जो जो अकीदो हिन में लिखियल इहो पलीदी आहे जे लाए अल्लाह रब्बुल आलमीन हिस्सी तौर भी इनके जाहिर कयो त ही वली 7 सितंबर 1974 छंछर जो ॾिहाड़ो आलम इस्लाम जे लाए एक तारीखी अजीम ॾिहाड़ो हुयो जो हमेशा जे लाए कादियानी जेके रसूलुल्लाह जे खत्म नबूवत जे खिलाफ मुहाज आराई करे रहा हमेशा जे लाए काफिर करार ॾिना विया उन वक्त उन्हनि खे काफिर करार ॾिनो वियो किन बुजुर्गनि चयो काफ़ी न हुयो छो जो पान के को मुसलमान सदाए ऐं अकीदो काफिरन वारो रखे त उन जो शरी हुकुम मुर्तद वारो आहे नूरानी साहब रहमतुल्लाह अलैह के अर्ज कयो साईं मुर्तद वारो कानून तहां पास करायो हा फरमाइन त अल्लाह जो शुक्र आ हाली त इनके काफिर अक़लियत भंगिन भागड़न वाणने हिंदुन मजूसिन वारो इनन के खानो दई छड़ियो थे जिंदगी वफा कई त इनके मुर्तद भी करार ॾियाराईंदासीं दुआ कयो हिनन हस्तिन जे तवस्सुल सा इंशाअल्लाह वो दौर ईंदो पाकिस्तान असेंबलिन जे अंदर भी अहले सुन्नत जा वरी जियाला ईंदा पाकिस्तान के जे पीर जी जागीर काने जागीर आहे त अहले सुन्नत जे उन
मुजाहिदन जी आहे जिन आज़ादी जे वक्त में हजार हा पंहिंजा मुरीद पंहिंजूं जानियूं कुर्बान कयूं ऐं पाकिस्तान खे हासिल कयो। जॾहिं पाकिस्तान हासिल असां कयो आहे त उन जी जाग्राफी उन जे अंदरून ऐं उन जे नज़रियात जी बि हिफ़ाज़त इंशाअल्लाह असां कंदासीं। अॼु तारीख़ वरी दोहरायो, छंछर जो ॾियारो 7 सेप्टेम्बर, छंछर जो ॾियारो 7 सेप्टेम्बर, 50 साल पूरा गोल्डन जुबली, गोल्डन जुबली। ऐं जंहिंजी विरासत है वही वारिस उन जी हिफ़ाज़त कंदा। नबी असां सभिनी जो नबी आहे, असांजो रूहानी अबो आहे। हे उहो हस्तियुनि जंहिंजो रूहानी अबो भी आहे त जिस्मानी अबो भी आहे। पोइ असां खां वधीक त हक़दार हे आहिनि जो ताजदार ख़त्म नबूवत जा नारा भी लॻाइनि, इन जी हिफ़ाज़त भी कनि। अल्हम्दुलिल्लाह असांजे कंहिं भी असलाफ जे किताब में तोखे इहो न मिलंदो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बाद अगर कोई नबूवत का दावा करे तो खत्म नबूवत में कोई फर्क नहीं आता। बिल फर्ज अगर कोई करे दावा तो खत्म नबूवत में कोई फर्क नहीं आता। तो शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह ने जो जवाब दिलो फरमाया था बिल फर्ज अगर आपकी आंख में कोई सुई चुभा दे तो आपकी आंख में कोई फर्क नहीं आएगा कि नहीं, आंख तो निकल जाएगी। तो इस तरह खत्म नबूवत के ऊपर अगर डाका डलेगा तो यकीनन फर्क तो आएगा ना। शाह नूरानी रहमतुल्लाह अलैह आखिरी लफ्ज फरमाया था जेको डिबेट थियो जेको होते बस मुबाहिसो थियो असेंबली जे अंदर जे कदे अलल ऐलान हिमन ताई भी इंटरनेट ते यो शामिल कोने। इंटरनेट ते उन दी मुफ्ती मुनीबुर रहमान साहब उन जा लफ्ज हा त सिर्फ 2 कलीदी कुर्सियों आहिनि जेका वजीर आजम पाकिस्तान ने सदर पाकिस्तान उन जे हलफ में खातमुन नबीयीन जा लफ्ज आहिनि। चीफ ऑफ आर्मी जे में भी कोन, चीफ जस्टिस जे भी कोन, गवर्नर जे भी कोन, वजीर आला जे भी कोन, ही जेके कमिश्नर हैं हे जेके डीसीज हैं इन में खातमुन नबीयीन जो ना है। कोशिश कयो कह रहे थे नौजवानों अब आधा काम बुजुर्ग कर गए आधा रहता है। हर हिको खदर का वठी पटे वाले ताई हर नौकरी वालो सियासी या गैर सियासी वालो हुजे उन जे इन जे अंदर जरूर खातमुन नबीयीन वारो अकीदो ए हलफनामे जे अंदर या शे दाखिल करण हाने असाजे बड़ा फर्ज आ। दुआ कयो त कुंड कुर्श में रसूलुल्लाह जे खत्म नबूवत जी हिफाजत हर दरगाह इं ही थे जी मुझे महबूब मुर्शिद जी दरगाह थिया। अल्हम्दुलिल्लाह चंद दिहाड़ा कंबर शरीफ के अंदर भी इन ही मुहाज से असाने शेर हुसैनियत अल्हम्दुलिल्लाह फखरे हुसैनियत मुझे महबूब कंबर वाले के रोजे के अंदर भी हिन ते नाज तो यार मां जडे दुनिया मां हेड़ी आयो है पाने नाने वट त मां पोइते पानी जमात के लावारिस न छड़े आयो आ। एकड़ो सोड़ो सानी है जेको सभिनी जो सरदार आ उहा निगाह आहे उहा शफ़क़त आहे वरी हैदरे करार वारी जेको जलाल वारी तलवार आ वारी हिन जवान के देई वियो इंशाअल्लाह हे अग में हुंदा असा हिन जे पुठिया हुंदा से वो ॾियारो हुंदो घिटी घिटी गली गली में ताजदारे खत्म नबूवत जा नारा बुलंद थींदा। व आखिर दावा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ताजदारे खत्म नबूवत